हलो। हाँ। सकू। वॾा ॾींहं थी लाहे छॾे माई, तूं बि वॾी बिज़ी थी लॻे मूंखे त तूं। आओ। छो माई वरी छा थियो, बीमार थी पई आहे? अए लख लॻी विया थी हिन बीमारी ते। माई अलाह खां तौबा कर, जेके पाप तूं ज़िंदगी में कया त उहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे वठंदा ई नी। अलाए माई, मुंहिंजो बि चेल जो सूर त मूंखे माई छॾे ई नथो। हा उहो हाणे इहा हाणे उमिरि आहे मुंहिंजी, बसि गोॾनि में बि सूर आहे मां। हा बसि छा कयां, दागदर खे बि पार कढे पिटियां थी, पर छोरे खे का लॻे ई नथी मुंहिंजी पिट। हा मां छा कयां ने। अमेरिका जो सिस्टम कीअं आहे? अमां अमेरिका जो सिस्टम चङड़ो आहे, माना ओड़ो न आहे जेको हिते असांजे पाकिस्तानियुनि वटि आहे। वीचारनि खे कुहनि था पिया दागदर। बसि हिते इहो आहे त असां जेको आहे सो इंश्योरेंस वारो सिस्टम आहे हिते, माना इहो असां हर दफ़े माना जेको आहे सो हर महीने $50 भरियूं था पिया, बाक़ी मां पाकिस्तान वांगुरु न त बीमारी जे लख लाहे छॾे। हा बसि पोइ इन में ई सॼो सिस्टम आहे न। मिसाल कंहिंखे कैंसर थी वञे, कंहिंखे सर्जरी कराइणी आहे, कंहिंखे वॾी वॾी का बीमारी बि आहे त माना उहा इंश्योरेंस वारो जेको आहे सो उन्हनि खे महीने महीने में माण्हू ॾींदो रहे, ऐं दागदर वॾा वॾा ॾिसंदा आहिनि, चेकअप कंदा आहिनि। हा हा। पोइ बसि उन्हनि इंश्योरेंस वारनि कोई उहे पैसा मोकिलींदा आहिनि, उन्हनि ॾे असांखे फ्री में ॾींदा आहिनि। असांखे कहिड़ो फ़ाइदो माई, कमाल करे छॾियो तूं त मूंखे इहो सुवालु पुछी करे। असल में इहो आहे नी, मसइलो इहो आहे त असां वटि जेको आहे सो दागदर तव्हांखे हर हर ग़लति दवा ॾींदो आहे, त ॿीहर बि इहो मरीज़ अचे त मुंहिंजो बि कारोबार हलंदो रहे। हिते ईअं सिस्टम न आहे नी। हा नी, तवारो इहो दागदर जेको आहे सो पंहिंजे भाणे जे ऐं बाटरे वारे स्टोर जेको अथनि इहो साइड में, उन में जेके दवाऊं हूंदसि उहो ई ॾींदो आहे, बाक़ी असां वटि ईअं सिस्टम थोरी आहे। अमां डाक्टर जो कमु ई न आहे स्टोर वारनि सां। बसि उहो लिखंदो जेका दवा सही हूंदी, हुनखे पंहिंजो टाइम बचाइणो आहे नी। जो ग़लति दवा ॾींदो त वरी ॿीहर मरीज़ उन वटि ईंदो न, हुनखे त टाइम वियो न हुनजो, उहो फीस बि त उहो नथो वठे हुन खां। इंश्योरेंस वारा जेके आहिनि उन्हनि खे ॿियो लिखी ॾींदो आहे उहो डाक्टर जेको आहे सो, उहो इंश्योरेंस वारा हुनखे ॾींदा आहिनि मां पैसा। हा माई, बसि इहो फ़ाइदो आहे अमेरिका जो। असां वटि त अलाह हयाती ॾे हेल्थ मिनिस्टरनि खे, ऐं अलाए छा था करनि, माना मूंखे त सम्झ में न ईंदो आहे हिन जी पोस्ट आहे छा का। दवा त दागदर ॾींदो, हेल्थ मिनिस्टर छा कंदो। बसि मां पाकिस्तान खे बि वाॻुनि वांगुरु खाईंदा था वतनि पिया। छा आहे जो असांजो मुल्क जेको आहे न, बुरो न मञजांइ, ॾुख त मूंखे बि शे थो पियो, छो त मुंहिंजो बि मुल्क आहे, तुंहिंजो रुॻो न आहे। पर छा आहे जो जॾहिं ॿियनि मुल्कनि खे ॾिसूं था त पोइ दिलि में का नथा लॻनि पिया। जॾहिं न में मरी वेंदी आहे हराम थी करे, पोइ हुनखे ढेर ते न उछल वेंदा आहिनि मालिक, पोइ कांव जीत जणिया सभु ईंदा आहिनि ऐं हुनखे खाईंदा आहिनि। असांजो मुल्क बि ईअं थी वियो आहे मां, जेको अचे थो पटे खाए थो पियो। मुर्दा जी जान न पई हूंदी आहे रोड ते, धप करे वेंदी आहे। हा मां, जंहिंखे वणे थो जीअं उअं तीअं करनि था पिया। मुल्क जो माण्हुनि जो त को सोचनि ई नथा न। ग़लति का ज़हर जी सुई बि हणी छॾनि था, ग़लति दवा ॾेई छॾीनि था त ॿीहर बि मरीज़ अचे। इहो नथा सोचनि त हुनजी ज़िंदगी ते, उन जे जिस्म ते ग़लति असरु पई सघिजे थो, मरीज़ वञी सघे थो। हा मां, बसि छा कयां, इंसान जी क़दुरु ई न आहे न। पाकिस्तान में जे न इंसानियत हुजे त क़ुर ते को माण्हू ॿाहिरि वञे ई न। हिते जेके वेठा थी न पाकिस्तानी ॿाहिरि, हिते जेके ॿाहिरि मुल्कनि में सॼा वीचारा इहो रोइनि था पिया त आहे असांजे मुल्क में इंसानियत हुजे त असां पंहिंजो अहिड़ो तहिड़ो ख़ूबसूरत मुल्क, माण्हुनि जेके सुञाणियूं दोस्तियूं मिटियूं माइटियूं सभु उते न मां, उहे छॾे असां हिन पराए मुल्क में छो वेहूं। हा दी, बसि सकी हाणे तूं मूंखां कहिड़ा सुवाल थी पुछंदी वते पई। अलाह तोखे हयाती ॾे ख़ुशि करई। वॾी आरामज़ादी आहे, माणे खे मासी चवां, भोगन वारी आदत न वई थी। हा चङो चङो। अमेरिका थी अचणु चाहे?
बसि या मां हाणे अमेरिका त हर को अचणु चाहे थो, असां वटि जो दागदर चङा हुजनि त असां इलाज जे लाइ ॿाहिरि छो वञूं। इहा त थिए न हिननि खे, असांजे हिननि सियासतदाननि खे दागदरनि खे थिए त असां अहिड़ा भला थी वञूं जो असांजे मुल्क वारनि खे ॿाहिरि न वञिणो पवे न। बसि आई को सिक खां शुरई ईंदो आहे हिते, असां हिते वेठा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं ॾुख खां वेठा आहियूं नी। हा बसि हाणे मां वधीक छा तोखे चवां, भई पोइ ॻाल्हाईंदीसां, अलाह तोखे ख़ुशि करे, तबियत सही करे। हा पंहिंजो ख़्यालु रखजांइ, दवा ववा खाईंदी रहो माई, तूं बि ज़िदी नी आहे वॾी, चइबो दवा न खावां, रख बि कर, मिर्च न खाइजांइ, मतां ईअं सॼो ॾींहुं मिर्च तरे थी खाए पई, बाहि ॾियाए। मिर्चनि खां बिना कहिड़ो मज़ो। पोइ लोड़ भला हाणे लोड़ जी त को वेझो चई तो, खट ते पई आहे नी सॼो ॾींहुं, हया त तोखे आहे कोन, शकी त तूं थींदी कोन, तुंहिंजो शिकारपुर वियो आहे शर्म, तुंहिंजी हया वई आहे हैदराबाद जो लॼ, तुंहिंजी लाड़काणे वई आहे, बाक़ी तूं हाणे मरे थी पई मोरे में। पोइ आहे इहो ई माण्हू तुंहिंजो मोरे मां निकिरंदो ॿियो छा, जॾहिं रख जो न कंदी त बाक़ी छा बचो। हिते अंग्रेज़ जेके आहिनि न पाणी वारो खाधो था खाइनि, हर शइ उॿारे था खाइनि, मिर्च मसालो नथा विझनि, वधि में वधि बि लूणु ऐं कारा मिर्च। असां वारनि वटि मां गिहु बि, मूंखे त गिह जो नालो ई हिते मां नथी ॿुधां त गिह जो नालो बि को आहे। हा उहा हिते एॾी ज़बरदस्त माना हिननि जी खुराक आहे, अलाह अलाह करे मां जीत नांग कोन था खाइनि पिया। इहो असां बि हुते ॿुधंदा हुआसीं त अंग्रेज़ त हर शइ खाइनि था, ईअं कोन्हे अमां, हिते असां वधीक सफ़ाई था करनि पिया। जेको चमिचो हुन में चांवरनि में हणंदा, उहो चमिचो भाॼी में न हणंदा, या उहो चमिचो ॿी शइ में न हणंदा, एॾो माना एॾी परहेज़ आहे। हेठि का शइ किरी पवनि त उहा टिशू सां खणंदा, सफ़ाई जा माए वॾा होशियारु आहिनि, असां वांगुरु थोरी आहिनि। हा बसि हाणे वधीक ॻाढ़ी नथी हणायां तोखे बि, तूं बि आराम करे। हा मां छा कयां, हाणे माई रख, तूं बि चाचाई बिल ॾींदो छा तुंहिंजो, मां सां ॻाल्हाए तुंहिंजी दिलि मथे थींदी आहे। हा उहा मां हाणे त ईअं चवंदी आहे नी, करे हा पंहिंजी ज़िंदगी में कुझु, त हिन महिल ईअं छा का लोड़ी आहे, हाणे बि वक़्तु अथी, एक्सरसाइज़ कर रही आहे, अलाए छा जेका वर्ज़िश था करनि, थोरो घुमंदी वक़्तु माई, तूं बि वेही वेही बलाइसी वई आहे। हा ॾिठो नथी वज़न ईअं वेहे थी खट ते त खट थी सीसराटा करे त हे छा बीहारियो अथव मुंहिंजे मथां। हा बसि हाणे वधीक नथी ॻाल्हायां, मुंहिंजो टाइम बि घणो तूं ज़ाया करे थी पई, चङो रखांइ थी। बसि भाउ इहा सकी ने भाॻी, जॾहिं पुॼंदुसि काल कंदी, जॾहिं वांदी वेठी हूंदी, पहिरियों हूंदो छा कंदियूं मायूं जो वेही करे ऐं जुआ ॻोल्हींदियूं हिक ॿिए जूं, हाणे जॾहिं जो फ़ोन आई अथनि त हीअं हीअं करे ऐं चए हल मासी मोरा सां था मिलायूं। हाणे मासी मोरा त वेठी आहे अमेरिका, भला वांदी आहे छा मासी मोरा। बसि पोइ इहा ज़िंदगी ॿुधो आहे नी त कीअं असांजे मुल्क वारा कीअं था हिक ॿिए खे डाक डक करनि, पंहिंजे स्टोर तां दवा ॾींदा, जेके मेडिकल रैम्प वारा उन्हनि वटि इहा जेके खणी था अचनि दवाऊं, उहे ई ॾींदा त असांजी दवा हलायो, उहे ई ॾींदा, पोइ उनजो फ़ाइदो थिए नुक़सानु थिए, उन्हनि खे इहा परवाह न आहे। हे मां अलाह पार कढी पिटी सवां दागदरऊं जो तव्हां कंहिंजी ज़िंदगी वरिती आहे भाउ, ज़िंदगी वॾी क़ीमती आहे, रोज़ु माण्हू हिकिड़ो माण्हू ॼमण लाइ वरी उनखे पालणु, वरी वॾो करणु, पढ़ाइणु, हर शइ वॾी महिनत थी घुरिजे, उन्हनि जे माउ पीउ जो सोचो, उन्हनि जी फैमिली जो सोचो भाउ, तव्हां कंहिंखे कहिड़ी दवा ॾेई था छॾियो। मां इहा गुज़ारिश कंदुसि तव्हां सभिनी खे त हिनखे शेयर कयो वीडियो खे, त जीअं असांजे जेको आहे सो हुकूमत बि ऐं हेल्थ मिनिस्टर जेके वांदा वेठा आहिनि सॼो ॾींहुं कुझु करनि कोन था, उहे बि जेको आहे सो इन शइ ते नोटिस वठनि त असां वटि बि इंश्योरेंस वारो सिस्टम छो नथो थी सघे। असांजा लख हलिया था वञनि बीमारियुनि में, के माण्हू त तव्हां ॾिसंदव त वीचारनि वटि रुपयो कोन्हे त एम्बुलेंस जो भाड़ो करे ऐं जेको आहे सो घर वञनि भला लाश खणी करे, असां भला अबा इंसान न आहियूं छा। असां कहिड़ो ॾोहो कयो आहे असां इहा ज़िंदगी या मज़लूमनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं अबा, असां बि त ओतिरो ई कमु था कयूं, असां बि ओतिरो ई सभु कुझु कयूं था। पोइ इंश्योरेंस वग़ैरह हूंदी त माना डॉक्टर असांखे सही दवा ॾींदा, उन्हनि खे इहो त हूंदो न त हिन खां असांखे बार बार अचण सां असांखे को फ़ाइदो न पहुचंदो, त असां हिनखे ग़लति दवा छो ॾियूं। ऐं हुकूमत बि दवाउनि वारी कंपनियुनि ते थोरो ज़ाब्तो उन्हनि खे माना कंट्रोल करे, हाणे जंहिंखे घरों मानी नथी मिले चए हल त मां अॼु डॉक्टरनि जेको आहे सो
दवाउनि जी कंपनी थो खोलियां, चए छाकाणि जो हिन में पैसो घणो आहे नी। अब पैसो घणो आहे त पोइ छा तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी वठंदव छा? बसि वीडियो बि वॾी थी वई आहे, मां बि हाणे घणो नथी ॻाल्हायां। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे बीमारियुनि खां बचाए, हयाती ॾेव। इन वीडियो खे शेयर ज़रूरु कयो। तव्हांजी ऐं ईंदड़ नसलनि जो भाई असां सोचूं था न, त उन्हनि जी सिहत जो हर शइ, सिहत भली हूंदी त माण्हू ॿियो बि कमु करे सघंदो नी। अलाह तव्हां ख़ुशि करे, मां सदकू